नसीराबाद में वापदा इलेक्ट्रिक यूनियन पारां मुतालबनि मन ताला एहतजाज कयो वियो। अखबारन सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अला बख्श कुरैशी सां पंहिंजा वीचार हिन रीत वॼा आहिनि। अचो त ॾिसूं। असांखे तकलीफ़ूं ॾिनियूं वञनि थियूं। नंढे मुलाज़िम असांजा माण्हू केतिरा शहीद थी विया आहिनि कम कंदे। उन्हनि खे बि के मुआवज़ा नथा मिलनि, के असांजा मज़दूर लंगड़ा थी विया आहिनि, कंहिंजा घरनि में चुल्हा नथा ॿरनि, उन्हनि जा बि हक़ अञा ताईं मुआ पिया आहिनि, हक़ नथा मिलनि। बेवाजिबी आहे ऐं उन बेवाजिबी जे करे असां मजबूर थी एहतजाज कयो आहे। असांजा जाइज़ मुतालबा नथा मञिया वञनि ऐं असांजे नंढनि मुलाज़िमनि खे हिकिड़े हंध खां ॿिए हंधि ट्रांसफर कयो थो वञे, जेका असांजी हैसियत कान्हे का। असांजी हैसियत खां वधीक जेको आहे उनखे बदिली कयो थो वञे, कंहिंखे हितां जैकाबाद मोकिले थो वञे, कंहिंखे कंदकोट मोकिले थो वञे। असां ग़रीब मज़लूम जेके मज़दूर आहियूं, जेके राति ॾींहुं महिनत कयूं था, लोड़ियूं था, तकलीफ़ूं ॾिसूं था, असां इन्हनि ऑफिसरनि खे चिता था ॾियूं। असांखे हेड्रो यूनियन जे तरफ़ां हड़तालूं करणियूं पयूं, मुज़ाहिरा करणा पिया, धरना ॾियणा पिया। असां ॾींदासीं जेसि ताईं आख़िरी बिसरी में साहु आहे। असां लेबर जे लाइ, मज़दूर जे लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। असांजा ऑफिसर जेके नाजाइज़ था कनि, इहे महिरबानी करे बंदि कनि, न त असां ॿी सूरत में असांखे हर जेको बि रस्तो अख़्तियार आहे उहो बि असां करे था सघूं।